खोड़ा में प्राइमरी टीचर्स एसोसिएशन पारां उस्तादन के तालीमी खिदमतुन एवज़ मञता एवार्ड ॾिना विया। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नंबर 2 में उस्तादन के अवार्ड ॾियण वारी तकरीब में डायरेक्टर प्राइमरी एजुकेशन सखर हाजी मोहम्मद बुरड़ो, डायरेक्टर सेकेंडरी एजुकेशन हाफिज शहाबुद्दीन इंधन, डीईओ सेकेंडरी एजुकेशन खैरपुर हाफिज दरबान ऐं डीईओ प्राइमरी खैरपुर अयाज हुसैन महेसर खास मेहमान तौर शिरकत कई। तकरीब के खिताब कंदे अॻवाण चयो त उस्ताद हिकु पैगंबरी पेशवा आहे जेको तालीम सां शागिर्दनि खे आला उहिदनि ते पहुचाए थो। उन्हनि चयो त उस्तादनि खे मान ऐं मञता मिलंदी त वधीक जज़्बे सां कमु कंदा ऐं मुआशरे में बहितरीन नस्ल पैदा थींदा। तकरीब में आयल महिमाननि खे सिंधी टोपियूं ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया।